मीरपुर माथिलो भरिसां गणगी वेझो पुलिस पारां खोसा ॻोठ ते चढ़ाई कई। चढ़ाई दौरान गोलियूं लॻण सबबि ग़ुलाम नबी खोसो मारिजी वियो। वारसन लाश रखी क़ौमी शाहराह ते एहतिजाज करे धरणो हणी पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते धरणे में शरीक मक़तूल ग़ुलाम नबी जे वारसन हिदायतुल्लाह, ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं ॿियनि जो चवणु हो त पुलिस नाहक असांजे ॻोठ ते चढ़ाई करे खेनि असांजे नौजवान खे क़त्ल कयो आहे। संदन चवणु हो त असां पुरहित आहियूं, मज़दूरी करे पंहिंजा बचा पालियूं था। असांजे फौती नौजवान मथां घोटकी ज़िले जे कंहिं बि थाणे ते केस दाख़िल नाहे थियल। धाड़ेल ॼाणाए खेनि क़त्ल कयो वियो आहे। काथे ॾोह न ॾमर न काथे फरियाद न को काहे बि सही का शइ कोन्हे। मुंहिंजो पुटु नेक निमाज़ी बेॾोह बेगुनाह मुंहिंजो पुटु हाणे अमांजो अदल करे पियो, मुंहिंजो केरु ई कोन्हे। उते रेट कई आहे जंहिंमें असांजो नौजवान गभरू असांजो शहीद कयो वियो आहे, हथ सां वठी वञी मारियो अथनि। ऐं उन खां पोइ रही ॻाल्हि इहा, इस्पताल में खणी विया आहिनि असांजा 2 माण्हू ॿिया गुम आहिनि। उन्हनि जी ख़बर न आहे त इन टाइम मारे छॾिया अथनि, अलाए काॾे कया अथनि काॾे न कया अथनि। उते इस्पताल में सटे मोटी आहे ऐं असां उते वञी इलाज कयो आहे। असां इन जे करे हिते खणी आया आहियूं। न कूड़ी FIR अथसि, न को धाड़ेल आहे, न को चोर आहे। असां शहर जे वट में वेठा आहियूं, पके ते वेठा आहियूं। घरनि खे खड़ो आहियूं अथऊं ईअं जीअं निकिरंदा विया आहिनि ईअं सिधा फायर कंदा विया आहिनि। जंहिंमें मुंहिंजो सौट ते ग़ुलाम नबी नालो अथसि, उनखे गोली हयो वञी कणिक में किरियो। पोइ उनखां पोइ उनखे खणी करे हलिया विया। 2 छोकिरा असांजा ॿिया बि गुम आहिनि, आबिद हुसैन ऐं बाबर हुसैन, उन्हनि खे बि खणी विया आहिनि। पोइ अधु घंटे गुज़रण खां पोइ वञी हॉस्पिटल घोटकी में लाश सटियूं। पोइ असां सां अल्लाह जे सदके असां सां हक़ कयो वञे, न हक़ असां ईअं रोड ख़ाली कंदासीं बि न। असां ॿिए तरफ़ SSP घोटकी सां इन मामले मुतलिक़ राब्ते करण जी कोशिश कई, पर राब्तो न थी सघियो। हुननि आला अख़्तियारनि खे अपील कई आहे त साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर माथेलो।